नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ॾींदा आहियूं त MP सरदार अली नवाज़ खान महर उर्फ राजा खान महर जी बिलावल हाउस कराची में आसिफ अली ज़रदारी, बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि सां मुलाक़ात, जंहिं बाद पार्टी सां जारी नाराज़गी ख़त्म ॿीहर PP जो हिसो थी वियो। PS21 जा मामला सरदार अली नवाज़ खान महर उर्फ राजा खान महर जे हवाले कया विया आहिनि। गोटकी NA 205 जी नंढी चूंड दौरान पीपल्स पार्टी ऐं सरदार अली नवाज़ खान महर जे विच में इख्तिलाफ पैदा थिया। ज़रियनि जी दावा आहे त आसिफ अली ज़रदारी राजा खान महर खे बिलावल हाउस तलब करे संदसि जा इख्तिलाफ ख़त्म करे छॾिया आहिनि ऐं कुछ ॾींहनि अंदर सरदार अली नवाज़ खान महर खे सूबाई वज़ारत बि ॾिनी वेंदी। आसिफ अली ज़रदारी ऐं राजा खान महर जी मुलाक़ात में सरदार अली गौर खान महर जे मामले ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे। आसिफ अली ज़रदारी पारां सरदार अली नवाज़ खान महर खे टास्क पिणु ॾिनो वियो आहे त GTA अॻवान सरदार अली गौर खान महर जा बि ख़दशा ख़त्म करे संदसि खे बि PP शमूलियत करायो। जंहिं बाद राजा खान महर पारां आसिफ अली ज़रदारी खे ख़ातिरी कराई आहे त तमाम जल्द सरदार अली गौर खान महर बि PP में ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।